बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा ॿार अॼु असां शुरू करे रहिया आहियूं बायोलॉजी क्लास 9 जी। उन में अॼु असां शुरूआति करे रहिया आहियूं पहिरें चैप्टर खां, इंट्रोडक्शन टू बायोलॉजी। हिन चैप्टर में असां पहिरीं बायोलॉजी जो तारुफ़ पढ़ंदासीं, बायोलॉजी जी डेफिनेशन ऐं उनजो मेन ब्रांचिस। उनखां अलावा ॿियूं ब्रांचिस बायोलॉजी जूं, उनखां अलावा ॿियनि साइंसी जेके इल्म आहिनि उन्हनि सां बायोलॉजी जो या इल्म हयातियात जो कहिड़ो तालुक़ु आहे उहो बि असां हिन चैप्टर में पढ़ंदासीं। उनखां अलावा लेवल ऑफ ऑर्गेनाइज़ेशन, जानवरनि जी माना बनावती तंज़ीम कीअं। सभ खां पहिरियों असां पढ़ूं था इंट्रोडक्शन ऑफ बायोलॉजी, बायोलॉजी जी डेफिनेशन। बायोलॉजी इज़ द ब्रांच ऑफ नेचुरल साइंसिस which deals with the study of living beings or living organisms which differ from each other in size, shape and composition, etc. Biology is the combination of two Greek words. One is bio, which means life, and the other one is logos, which means study, knowledge, thought and reasoning. इल्म हयातियात वो इल्म आहे जंहिंमें असां जानदार शयुनि जे बारे में इल्मु हासिलु कंदासीं। हाणे जानदार शयूं, जानवर बची वेंदा, उनमें ॿूटा बची वेंदा, एनिमल्स, प्लांट्स वग़ैरह, माना उहे जानदार जंहिंमें लाइफ हुजे, मीन्स स्टडी ऑफ लाइफ। हाणे पाण लाइफ कंहिंखे चवंदासीं? लाइफ असां कुझु अमलनि यानी कुझु प्रोसेस जे बुनियाद ते असां लाइफ खे एक्सप्लेन करे सघूं था। त मिसाल तौर life cannot be defined properly, but the basis of life processes it can be identified through following functions or living organisms. कुछ फंक्शन्स जानदारनि में थींदा रहंदा आहिनि, उन्हनि जे बुनियाद ते असां माना चवंदासीं त हीअ शइ जानदार आहे। त उन में मुख़्तलिफ़ फंक्शन्स आहिनि, जी मिसाल तौर डाइजेशन आहे, रेस्पायरेशन आहे, मेटाबॉलिज़म आहे, मूवमेंट आहे, ग्रोथ, डेवलपमेंट, एक्सक्रिएशन, रिप्रोडक्शन। ये मुख़्तलिफ़ सिस्टम्स जीअं कंहिं जानदार जा मुख़्तलिफ़ सिस्टम्स आहिनि, उन में मुख़्तलिफ़ फंक्शन्स थींदा रहंदा आहिनि। उन्हनि फंक्शन्स जे उन्हनि प्रोसेस जे बुनियाद ते असां कंहिं जानदार खे माना डिफाइन करे सघूं था त हीअ शइ जानदार आहे। माना कुझु मेन ख़ासियतूं हूंदियूं आहिनि जानदारनि जूं, जी मिसाल तौर साह खणणु, वाधविज करणु, नसुल वधाइणु ऐं मूवमेंट वग़ैरह करणु। डिवीजन ऑफ बायोलॉजी में देयर आर 3 मेजर्स ब्रांचेस ऑफ बायोलॉजी। द नंबर 1 इज़ zoology। मेन 3 ब्रांचिस हूंदियूं आहिनि बायोलॉजी जूं, 3 हिस्सनि में, 3 ग्रुप्स में विरहायूं हूंदा। zoology is also a Greek word. It is a combination of 2 Greek words, zoo and logos. Zoo means animals and logos means the study. Zoology is the branch of biology which deals with the study of animals. Zoology यानी इल्म हैवानात। हिन में असां माना मुख़्तलिफ़ जानवरनि जे बारे में पढ़ंदासीं। जानवरनि जे इल्म खे माना इल्म में हैवानात यानी ज़ूलॉजी चयो वञे थो। हाणे जानदार जेके बि जानवर आहिनि या ॿूटा वग़ैरह आहिनि, उहे सभई ज़ाहिर नंढा बि हूंदा आहिनि ऐं तमामु वॾा बि हूंदा आहिनि। अॻिते हली पाण पढ़ंदासीं मुख़्तलिफ़ जानवरनि जे बारे में। ऐं जेका ॿी ब्रांच आहे वॾी, उहा आहे बॉटनी। बॉटनी इज़ आल्सो डिराइव्ड फ्रॉम अ ग्रीक वर्ड botany, which means plants, and other one logos, which means study or knowledge. Botany is the branch of biology which deals with the study of plants. बॉटनी में असां मुख़्तलिफ़ क़िस्म जा ॿूटा उन्हनि जे बारे में इल्मु हासिलु कंदासीं। ऐं 3 नंबर जेका आहे माइक्रोबायोलॉजी। इट डील्स विद द स्टडी ऑफ माइक्रो ऑर्गेनिज़म्स विद द माइक्रोस्कोपिक ऑर्गेनिज़म्स सच एज बैक्टीरिया, वायरस, etc. which can be seen only with the help of microscope. माना उन्हनि जानदारनि जो इल्मु जेके असां पंहिंजे आम अखियुनि सां नथा ॾिसी सघूं, उनखे माइक्रोस्कोप सां ॾिसंदासीं, ख़ुदि बि सां ॾिसंदासीं, त उन्हनि जानदारनि जे इल्म खे असां चवंदासीं माइक्रोबायोलॉजी, जंहिंमें बैक्टीरिया शामिल आहिनि, वायरस वग़ैरह आहे, फंजाई वग़ैरह। उनखां अलावा हाणे पाण पढ़ूं पिया त माना उहे शयूं जेके असां माइक्रोस्कोप सां ॾिसूं। माइक्रोस्कोप छा आहे? माइक्रोस्कोप हिकु अहिड़ो औज़ार आहे जेको असांखे शयुनि खे वॾो करे ॾेखारे थो। त माइक्रोस्कोप यानी ख़ुदबीनी ऐं माइक्रोस्कोप इज़ एन इंस्ट्रूमेंट दैट कैन बी यूज़ टू ऑब्ज़र्व स्मॉल ऑब्जेक्ट्स, इवन सेल वग़ैरह। त माना उहे शयूं जेके असां आम अखियुनि सां नथा ॾिसी सघूं ऐं उन्हनि खे ॾिसण लाइ असां जेको औज़ार यानी ख़ुदबीनी खे इस्तेमालु कयूं था, जेका शयुनि खे वॾो करे ॾेखारे थी, त उनखे असां चवंदासीं माइक्रोस्कोप। त प्यारा ॿारो, हिन लेक्चर में असां बायोलॉजी जी डेफिनेशन पढ़ी आहे ऐं उन जूं मेन ब्रांचिस यानी ज़ूलॉजी, बॉटनी ऐं माइक्रोबायोलॉजी खे पढ़ियो आहे। हाणे अदर जेको ॿियो लेक्चर असांजो हूंदो, उन में असां मुख़्तलिफ़ जेके ब्रांचिस ऑफ बायोलॉजी आहिनि या मुख़्तलिफ़ जेके शाख़ूं आहिनि बायोलॉजी जूं, उनखे पढ़ंदासीं ऐं उमेदु कयूं था तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो। ख़ुदा हाफ़िज़।